नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के खिप्रो में खबर ॾींदासूं। खिप्रो में आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन खिप्रो पारा वापडा जी निजकारी खिलाफ वापडा ऑफिस खिप्रो का चेयरमैन राजा शौकत कायमखानी, काबिल रिंद गुलसन कायमखानी, बख्तो मल, बिलाल कायमखानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी शहीद चौक खिप्रो ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वापडा यूनियन जे चेयरमैन राजा शौकत कायमखानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वापडा खाते में निजकारी खे कॾहिं बि ऐं कंहिं बि रीत क़बूल न कंदासीं। हुकूमत पोरियत ऐं मज़दूरनि जे हक़नि ते धाड़ा हणण चाहे थी। वापडा जी निजकारी सां बिजली वधीक महांगी थींदी, जंहिं सबबु गरीब ऐं बेपहुच माण्हू बिजली ॿारे न सघंदा। हिननि चयो त वापडा जी निजकारी सां सालनि खां वापडा में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ मज़दूरनि खे जबरी रिटायर करे बेरोज़गार कयो वेंदो, जंहिं जे सबबु पाकिस्तान में बेरोज़गारी वधंदी। हिननि वधीक चयो त असां वापडा खे कंहिं बि सूरत में निजकारी में वञण न ॾींदासीं। जेसीं ताईं वापडा खे निजकारी में आणण वारनि जी सोच ख़त्म न थींदी, तेसीं ताईं एहतिजाज जारी रखियो वेंदो। उन मौके ते इम्तियाज़ कुंबर, आसिफ भट्टी, यूनिस कायमखानी ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। आज हर आदमी परेशान है। इन लोगों से ना दहशतगर्दी पे काबू पाया जाता है, ना ये कूड़ा क्रिकेट उठा रहे हैं। ये मजदूरों को परेशान करने के लिए प्राइवेट जो बिजली की 10 तकसीमकार बिजली की कंपनियां हैं उनको प्राइवेट कर रहे हैं। हम ये चाहते हैं कि इससे पहले भी जो 2 हुकूमतें आई थी उन लोगों ने भी टेबल टॉक किया था। ये टेबल टॉक करे हमारे कायदीन से और मेहरबानी करके मजदूरों में जो फैली हुई बेचैनी को ख़त्म करे, वरना इस सिलसिले में इंशाअल्लाह ताला हमारे कायदीन ने जो कॉल दी है उस पर इंशाअल्लाह हम आज भी लब्बैक करते हैं और आइंदा भी करेंगे। चाहे फिर पूरे पाकिस्तान की बिजली बंद करनी पड़े हम वो भी करेंगे इंशाअल्लाह। आज हम निजकारी के खिलाफ एहतजाज कर रहे हैं खिप्रो सब डिवीज़न से, और हम वक्त हुक्मरानों से अपील करते हैं, इमरान खान साहब से और मिनिस्टर पावर साहब से, कि वापडा की निजकारी रोकी जाए और मजदूरों की बेचैनी ख़त्म की जाए। हुकूमत पंहिंजी हरधर्मी ते आहे, एहतिजाज इंशाअल्लाह रंग लाईंदो ऐं जेकॾहिं हुकूमत पंहिंजे हथ सां मुंहुं नथी धोए त असां इंशाअल्लाह सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में वेंदासीं ऐं हिन जो नोटिफिकेशन रद्द कराईंदासीं ऐं जेका असीं पंहिंजा हक़ जेके वठी रहंदासीं ऐं वापडा जेका प्राइवेट थियण खां बचाईंदासीं। इहो पाकिस्तान जी अवाम लाइ मफ़ाद में आहे, न सिर्फ़ु मुलाज़िमनि लाइ पर पूरी पाकिस्तानी क़ौम लाइ इहो मफ़ाद में आहे। असांजो मक़सदु जेको आहे हिते धरणे हणनि जो निजकारी खिलाफ़ गवर्नमेंट जेका इदारनि खे प्राइवेटेशन करे रही आहे उन जे खिलाफ़ असां जेको आहे इहो एहतिजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं ऐं असांजी गवर्नमेंट खां इहो पुरज़ोर अपील आहे त जेको इहो कमु शुरू कयो अथसि प्राइवेटेशन जो, इन खे फिलफो रोकियो वञे, न त अॻिते लाइ जेको आहे आईंदा लाइ असां इन खां जेको आहे वधीक लाइक़ अमल जोड़ी ऐं जेको आहे पंहिंजे क़ाइदीन जे हुकुम जे तहत जेको आहे अॻिते इन जे दायरे खे वधाईंदासीं ऐं जेकॾहिं ज़रूरत पई त असां जेको आहे इस्लामाबाद डी चौक ते वञी इन जेको आहे पुरज़ोर हड़ताल रिकॉर्ड कराईंदासीं। उन खां पोइ बि जेकॾहिं प्राइवेटेशन खे न रोकियो वियो त असां पंहिंजे जो क़ाइदीन जे हुकुम जे ते उन्होंने असांखे हुकुम ॾिनो त असां सॼे मुल्क जी बिजली बंदि करें। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।